हिते वाक़ियो आगे ॾींदा त मलीर जे इलाइक़े बेस कॉलोनी मां खंबे गुम कयल 3 ॼणनि जे वारसनि जी दरख़्वास्त ते जज बिन कासिम थाणे ते छापो हणियो। थाणे ते छापे दौरान खंबे गुम ॼाणायल 3 ॼणा हथ न अची सघिया आहिनि। जज बिन कासिम थाणे जे SHO खे रिकॉर्ड समेत अदालत तलब करे वरितो आहे। मलीर जे इलाइक़े बेस कॉलोनी मां खंबे गुम कयल 3 ॼणनि जे वारसनि जी दरख़्वास्त ते जज बिन कासिम थाणे ते छापो हणियो आहे। थाणे ते छापे दौरान खंबे गुम ॼाणायल 3 ॼणा हथ न अची सघिया आहिनि। जज बिन कासिम थाणे जे SHO खे रिकॉर्ड समेत अदालत तलब करे वरितो आहे। मलीर जे इलाइक़े बेस कॉलोनी मां खंबे गुम कयल 3 ॼणनि जे वारसनि जी दरख़्वास्त ते जज बिन कासिम थाणे ते छापो हयो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे मलीर में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार सां। ज़ुल्फ़कार, अपडेट कजो, हे जज जेको थाणे ते छापो हयो आहे इन हवाले सां। जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मलीर पुलिस पारां जेको आहे भैंस कॉलोनी घर मां 3 ॼणा गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खे गुम करण वारे मामले ते जेको आहे डिस्ट्रिक्ट सेशन जज जेको आहे बिन कासिम थाणे ते छापो हयो आहे। पटिशनर आहे वहीदुल्ला, जंहिंजो वकील आहे सिकंदर शह जी मार्फत जेको आहे डिस्ट्रिक्ट सेशन जज मलीर अदालत जेको आहे छापो हयो आहे बिन कासिम थाणे ते। उते जेको आहे त उन माण्हुनि जा जेके आहे डंपर आहे उहो त मिलियो आहे, पर जेके माण्हू आहिनि उहे जेके उन सेशन जे जेके न मिली सघिया आहिनि, जंहिंजा नाला जेको आहे शहरी नसीम खान, अबू बकर, तजम सैयद आहे ऐं उन्हनि जो डंपर उते बीठल आहे। पुलिस जो सॼो रिकॉर्ड जेको आहे चेक कयो वियो आहे सेशन जंहिंजे पारां, पर उन्हनि जी का बि उते गिरफ़्तारी शो न कई वई आहे। उन खां पोइ जेको आहे सेशन जज उन पुलिस ऑफिसरनि खे अदालत में तलब करे वरितो आहे। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी।